अवांखे आगाह कंदा हलूं त सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां केले जे थुड़ मां कपिड़े जो धागो तैयार करण जी दावा कई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां केले जे थुड़ मां धागो ठाहियो वियो आहे। वीसी पारां वाखाण कई वई आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त आबादगारनि ऐं ज़मींदारनि पारां केलनि जे थुड़ खे उछलाइण ग़लति आहे, उन मां धागो ठाहे सघिजे थो। अपडेट कयूं पिया। सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां केले जे थुड़ मां कपिड़े जो धागो तैयार करण जी दावा कई आहे। ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां केले जे थुड़ मां धागो ठाहियो वियो आहे। वीसी पारां वाखाण बि कई वई आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त आबादगारनि ऐं ज़मींदारनि पारां केले जे थुड़ खे उछलाइण ग़लति आहे, इन मां धागो ठाहे सघिजे थो। शागिर्दनि केले जे थुड़ मां धागो ठाहे पाण मञायो आहे, वीसी जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडोजाम मां अज़हर लोची खां। अज़हर, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, बिचारत ही सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे शागिर्दनि उस्तादनि पारां केलनि जे थुड़ मां जेको आहे कपिड़े जो धागो तैयार करण जी दावा कई आहे। ज़रई यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां केले जे थुड़ मां जेके आहिनि धागा ठाहिया पिया वञनि। तव्हांखे ॿुधायां त धागा ठाहिण यूनिवर्सिटी जो नालो रोशन करण सां गॾोगॾु कुझु नाणो बि कमाए सघिजे थो। शागिर्दनि जो चवणु आहे त आबादगारनि ऐं ज़मींदारनि केलनि जे थुड़ खे उछलाइण बजाए जेको आहे उनखे जेको महफ़ूज़ करे रखी उन मां धागो हासिल थी सघे थो। शागिर्दनि जो वधीक चवणु आहे त अगरि उनखे उछलाइण बजाए उन मां धागो तैयार करे त बहितर थी सघे थो। ऐं उन खां अलावा तव्हांखे ॿुधायां त शागिर्दनि जो वधीक चवणु हुयो त अगरि साथ रहियो त असां धागे ठाहिण लाइ हिकु वॾो कारखानो बि तैयार कंदासीं। ऐं उन हवाले सां वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद मरी सां राब्ते करण जी कोशिशि थी। डॉक्टर फतेह मोहम्मद मरी जो चवणु आहे त शागिर्दनि पाण मञ रहियो आहे, शागिर्दनि जी महिनत जेकी आहे अॻियां ई रंग लाहे सघे थी। हुनजो वधीक चवणु हुयो त शागिर्दनि उस्तादनि पंहिंजी महिनत सां हिन मंसूबे खे कामयाबु बणाइनि। यूनिवर्सिटी अंदरि शागिर्दनि में पंहिंजो एक्सपेरिमेंट करे उहो वरी प्रैक्टिकल लाइफ बि करे ॾेखारनि था। वाइस चांसलर जो वधीक चवणु हुयो त हारनि 5.2 मिलियन टन केले जो फ़ैसिलो जेको आहे 6 छॾनि था। जेकॾहिं उहो फ़ैसिलो केले जो कचिरो थोरो इस्तेमालु कजनि त उन मां टेक्सटाइल, कागज़ ऐं ॻरियल नामियाती भाण में तब्दील थी सघे थो, जंहिंसां हारी आबादगार जेके आहिनि जेको न्याणो कमाए सघनि था। ठीकु आहे, ज़हर, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।